बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको निहायत ई रहम करम वारो आहे। रहमान आहे, रहीम आहे, जेको असांजे दिलनि जा राज़ ख़ूब ॼाणे थो। नाज़रीन, शहर वीरान छो थींदा आहिनि? ॻोठ जिते घणी आबादी हूंदी आहे उहे ओचिते ओचिते वीरान थी वेंदा आहिनि। अहिड़ो ई मौज़ू तव्हां सां शेयर थो कयां। वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो, पंहिंजे राय खां बि ज़रूरु आगाह कजो। हिकिड़ो तोतो ऐं उनजी घरवारी तोती हिकिड़ी जॻह तां उन्हनि जो गुज़र थियो। मथां जो ॾिठूं त हिकिड़ो तमामु वॾो शहर पर ख़ूबसूरत ठहियलु हुयो, उहे वीरान हो। उते को बि इंसान ज़ात जो नालो न हो। हिननि जो हेॾो ख़ूबसूरत महल ड्रथा पिया आहिनि, घर ड्रथा पिया आहिनि, ते बाग़ात बि हुया। आख़िर ही शहर छो वीरान थी वियो? त उनजी घरवारी तोतीअ चयो त हिते को चिॿरो आयो हूंदो। ही सॼा कम जेके आहिनि चिॿरे जा हूंदा। इत्तेफ़ाक़ सां चिॿरे बि हिननि जी ॻाल्हि ॿुधी। चिॿरो अची हिननि सां मिलियो, हिननि सां सलाम कयईं ऐं चयईं त तव्हां हितां गुज़र था कयो, मुंहिंजी रहाइश बि हिते आहे, तव्हां मूं जा महिमान आहियो, राति मूं वटि रहो। जॾहिं ही उते रहिया, खाधो पीतो खाई पी, हाणे हिननि इजाज़त वरिती, तोतो वञणु लॻो। तोती बि हुनजे कढ उथी त चिॿरे चयुसि, तूं काॾे? तोती चयुसि, इहो कहिड़ो सुवालु आहे त तूं काॾे? मां पंहिंजे मुड़ुस सां, तूं मुंहिंजी ज़ाल आहे, मां तुंहिंजो मुड़ुसु आहियां। तोतो बि परेशान थी वियो, यार ही कहिड़े क़िस्म जी मज़ाक आहे? मज़ाक न आहे, हक़ीक़त आहे, हीअ मुंहिंजी घरवारी आहे। हुन चयोसि, यार हाणे तूं असांखे खाधो खाराए मुंहिंजी ज़ाल ते कब्ज़ो थो करीं, मुनासिबु न आहे, असां मां हथ कढ। चिॿरे हिनखे चयो त तव्हांखे अगरि मूं मां का ॾाढाई नज़र अचे थी, हलूं कंहिं काज़ी वटि। जी ठीकु आहे। पोइ काज़ी वटि अदालत पहुता। ॿिन्ही पंहिंजा बयान शुरू कया। काफ़ी टाइम बहस मुबाहिसे खां पोइ अदालत फ़तवा कई त तोती जेका आहे त चिॿरे जी घरवारी आहे। तोतो ॾाढो परेशान थियो, रोअंदो अदालत मां ॿाहिरि मोटियो। जॾहिं वञणु लॻो त हुन चिॿरे हुनखे सॾु कयो, चई त पंहिंजी घरवारी वती वञ। हुन चयुसि, तूं अदालत में असांखे पहुचायो ऐं तूं चए पियो त हीअ मुंहिंजी घरवारी आहे, केस बि खटी विया, वरी हाणे मज़ाक तो शुरू कयो त पंहिंजी घरवारी वती वञ। चई मां सही थो चवां, तूं पंहिंजी घरवारी वती वञ। तव्हां ॿई जॾहिं ज़ाल मुड़ुसु जंहिं शहर में दाख़िल थिया हो, तव्हांजी कचहरी मां ॿुधां पियो, तव्हां चयो त हीउ शहर वीरान तॾहिं थियो आहे, हिते को चिॿरो आयो हूंदो। असुल में शहर वीरान चिॿरे जे करे न हूंदा आहिनि, अदालतुनि में इंसाफ़ न मिलण जे करे हूंदा आहिनि। जिते बि शहर वीरान थींदा आहिनि, घर वीरान थींदा आहिनि, ॻोठ वीरान थींदा आहिनि, उन जो कारण इहो आहे त अदालतुनि में इंसाफ़ न हूंदो आहे। हाणे हीअ तुंहिंजी घरवारी हुई, अदालत में मां साबित करे वियो आहियां त हीअ मुंहिंजी घरवारी आहे। उन काज़ीअ बि हिन जो नसुल न ॾिठो त हीअ तोती हिन जी घरवारी कीअं थी सघे थी। उन नसुल न ॾिठो, उन फ़तवा करे छॾी, मुंहिंजे ॻाल्हाइण ऐं मुंहिंजे चालाकी जे करे तोखे माना ख़ाली हथ मोटाए छॾी। पोइ चिॿरे जी ॻाल्हि मूं हे ॾाढो मुतफ़िक़ बि थियो ऐं हिनखे ॻाल्हि सम्झ में बि आई त दुनिया में जेके बि वीरानियूं थींदियूं आहिनि, उन जो कारण इहो आहे त उन अदालतुनि जो निज़ाम जेको आहे इंसाफ़ न ॾेई सघंदो आहे। कूड़ खे ताक़त आहे, कूड़ खे पावर आहे, कूड़ जो साथ हर को थो ॾिए। अदालतुनि में कूड़ा माण्हू खटे था वञनि, जेके सचा हूंदा आहिनि उहे वीचारा ख़ाली हथें अदालत में मोटंदा आहिनि। अगरि मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। मूंखे कंहिं ॿी वीडियो ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।